बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु आउं मज़ारात खुराफ़ात जे हवाले सां कुझु अर्ज़ु करणु चाहींदुसि। औलिया इकराम जे मज़ारात ते उन्हनि बुज़ुर्गनि जे उर्स मुबारक जूं तक़रीबूं थियनि थियूं, जेको हिकिड़ो जाइज़ ऐं बहितर अमल आहे। अल्लाह वारनि जूं मज़ारूं रूहानी फैज़ जो मरकज़ आहिनि। उते अल्लाह ताला जो ज़िक्र थींदो आहे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद व सलाम पढ़ियो वेंदो आहे। मज़ारात ते हाज़िरी ॾियणु, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन सां दुनिया में रग़बत घटिबी आहे, आख़िरत जी यादि ज़्यादा थींदी आहे। मज़ारात ते हाज़िरी जो मक़सदु इहो बि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त इन सां मौत जी यादि ताज़ा थींदी आहे। लेकिन अॼुकल्ह बुज़ुर्गनि जे मज़ारुनि ते, बुज़ुर्गनि जे उर्स जे नाले ते जंहिं क़िस्म जा ख़ुराफ़ात मन पैदा कया आहिनि, उन्हनि जो इस्लाम सां या अहले सुन्नत व जमात जे मामूल सां को बि ताल्लुक़ कोन्हे। बुज़ुर्गनि ते मज़ारुनि ते उर्स जूं तक़रीबूं थियनि थियूं, उते ग़ैर शरई अमल थियनि था। मंशियात फ़रोश पंहिंजा धंधा वापार खोले उन जॻह ते नशे बावर शयूं फ़रोख़्त कनि था। उते जंहिं क़िस्म जा मुजरा थियनि था, जंहिं क़िस्म जा नाच गाना थियनि था, जंहिं क़िस्म जो मर्दनि ऐं औरतुनि जो मेलाप थिए थो, ऐं जंहिं तरीक़े जी उरियानी ऐं फ़हाशी आम हले थी मज़ारनि जे आसपास इहाते में दरगाहनि ते, इन जो शरीयत सां को बि ताल्लुक़ कोन्हे। इहो इस्लाम में शरीयत में बिल्कुलु नाजाइज़